NTV News। हैदराबाद ते असां जानवरनि जी पिड़ीअ में मौजूदु आहियूं, जिते तमामु ख़ूबसूरत जानवर मौजूदु आहिनि ऐं माशाअल्लाह क़ुर्बानी करण जे लाइक़ु आहिनि। हींअर असां जानवरनि जे विच में ग़ुलाम सरवर शोरो साहब, जेके तक़रीबन हिते हर साल पंहिंजा ख़ूबसूरत जानवर खणी ईंदा आहिनि क़ुर्बानी जे लाइ, अचो त उनखां पुछूं त हिन साल केतिरा जानवर खणी आया आहिनि। हिन साल 40 जानवर असीं खणी आया आहियूं, जंहिंमें 2 खता आहिनि। 2 जंहिंमें खता आहिनि, ॿिया बीठा आहिनि। ख़रीदारी बि न आहे, बरसाति जो टाइम आहे, बरसाति बि हले, उन हिसाब सां अॼु 1 तारीख़ आहे। न पोइ साल खां वधीक आहे माशाअल्लाह। रेट बि सुठो आहे। हा, महिनत बि सुठी कई आहे मंडी वारनि। शाहरुख साहब मंडी वारनि महिनत सही कई आहे, असां सां गॾु आहे, उन साथ आहे। सभु कुझु आहे, पाणीअ जो, बिजलीअ जो, असांखे सभु कुझु मंडी वारो ॾिए पियो। असांखे का बि माना कमी न आहे। असांजा 40 जानवरनि माना 80,000 लख रुपया मेनू खाइनि था। असां ते माना साल में 40-50 हज़ार जानवर बचाए थो। ज़िला जैकबाबाद तालुका ठुल्स तकरीबन 80-90 डोर है। मुख्तलिफ रेट आहिनि के 1.5 लाख 2 लाख रुपया आहे, 2.5 लाख रुपया आहे। खपाया एतिरा न आहिनि, हिकु ॿ दाणा खपाया आहिनि। न वापारी वधीक कोन आहिनि। अच्छा, तो तकलीफ़ आहे उन्हनि खे बि। भला तव्हांखे सहूलियत हिते पिड़ीअ में सहूलियत ॾिसो था पाण, बरसाति मौसम आहे, सॼो किन खे अची सघे, तंहिंजे करे असांखे बि तकलीफ़ आहे। बिल्कुलु सहूलियत कोन्हे। अच्छा, तमामु तकलीफ़। हा, ही सही सहूलियत आहे। जेके ख़रीदार उहे कीअं गप मां अचनि पिया, ऐं अहिड़ी जी हालत हूंदी त पोइ अंदरि ई ख़रीदार किथां अची सघंदा। हाँ, ये पसंद आया, भी सामने जानवर खड़ा हुआ है। इसका रेट मेरे को थोड़ा महंगा लग रहा है। मेरे हिसाब से तकरीबन 1,90, 1,90,000, 1,20,000, यही नहीं 2 लाख मांग रहे हैं, 2.5 लाख मांग रहे हैं। रेंज से ऊपर है, गरीब आदमी कहाँ से खरीदेगा। सहूलत तो सही अभी बिल्कुल नज़र नहीं आ रही है हमें। आने में परेशानी है, परेशानी है काफ़ी हमें। ये 2.5 लाख रुपए जो है, 1 लाख रुपए चाहिए हरिया था ये मुनासिब तो ना माशाल्लाह। 1.5 लाख रुपए का मथे और तकरीबन 80-90 लाख 80-90 खरीदा था। लाख रुपए जो गयो तकरीबन 50-40 हज़ार खर्च कयो थे। अच्छा जी, आखिरी असां लाख 80-90 ताईं ॾींदासीं। किथां आयो आहे साईं? जैकाबाद को आयासीं। जानवर तो 200-300 हूंदा संगत सां गॾु। तव्हांजा पंहिंजा केतिरा? पंहिंजा 12 आहिनि। 12 जानवर। घणा खता आहिनि? जी साईं बचियल आहिनि, उहा 4-5 दाणा न खपे अञा 3। अच्छा जी हाँ। भला ही जेको जानवर बीठो आहे, हिन जी क़ीमत घणी थींदी? हिन जी 1,30,000। कुझु सहूलियत न आहे, पाणी बि न आहे, सहूलियत किथे आहे? टांट लॻल न आहे, सॼो ॾींहुं गर्मी में मरूं था, सहूलियत किथे आहे? 2500 असां को वठनि था, 2,000 वापारी को वठनि था, 1,500 4,000 रुपया वठनि था हिकिड़े जानवर ते। कुझु न आहे असांखे सहूलियत, टांट बि न आहे, गर्मी में सॼो ॾींहुं मरूं था। त रस्तो आहे ई न, सॼो गप लॻो पियो आहे। ॿियो टांट बि न आहे, गर्मी आहे, पाणी बि न आहे, पाणी जो बि सहूलियत न आहे, सफ़ा आज़ाब लॻो पियो आहे। ख़रीदार त लेकिन जाम आहे, ख़रीदार जाम आहे। जानवर खरीदने आए? जी बिल्कुल। कोई पसंद आया जानवर? पसंद तो बहुत आ रहे हैं। यहाँ पर जो 3 मन का जानवर है वो 1,80, 1,70, 1,90, 4 मन का जानवर उसके 2 लाख। क्या करे बंदा? कम से कम 3 मन का जानवर 80, 85, 90, ज़्यादा ज़ोर मार लो, चलो रोज़ी दे देंगे, गरीब है 1 लाख दे दो। नहीं भाई, 1,70, 1,80, 1,90, 5,000 कम कर देंगे, 4,000 कम कर देंगे। बहुत ज़्यादा खान साहब को उतर जाना चाहिए। अब अल्लाह करेगा ख़रीद लेंगे, लेकिन अगर इसी तरीके के सूरत हाल होंगे ना, तो मुझे लगता है ये व्यापारी सारे जानवर वापसी घर लेके जाएंगे। अच्छा, तो मंडी में अंदर आने की आपको कितनी सहूलत नज़र आ रही है? कि आप? कोई सहूलत नहीं नज़र आ रही। चप्पलें हाथ में पकड़ी हुई हैं, पैदल आ रहे हैं, कोई सहूलत नहीं है। आप देख सकते हैं पानी भी भरा हुआ है। ये भाई लड़ गए हमारे बड़े वाले भाई। वापारनि जी सूरत हाल इहा त बरसाति फ़िलहाल त कमु ख़राबु करे छॾियो आहे। बाक़ी जेको आहे सो अञा त टाइम पियो आहे। वापारी हर को जेको आहे सो पंहिंजा रेट जेको मुकमल रखियो वेठा आहिनि। फ़िलहाल ईअं चइजे थो जीअं बि मंडी हलंदी, ऐं जेको जानवर खपे पियो सही पियो खपे। असां 25-30 जानवर खणी आया आहियूं। जानवर जो जेको ख़र्चो आहे उनजो हिसाब लॻाइजे त पाणी जा पैसा कोन था निकिरनि। पीढ़ी में सहूलियत इहा आहे त फ़िलहाल त बरसाति सॼे कम खे डामाडोल करे छॾियो आहे। ख़रीदार घटि थो अचे। बसि 4-5 जानवर खपाया आहिनि, अञा 30-35 जानवर बीठा आहिनि। बसि पोइ ईअं सम्झ अटे में लूणु। हा, हींअर त महांगाई बि वधी वई आहे। जेको अॻे साल असां चोकर जी बोरी वरिती पे 1000 में 1100 में, उहा 1500, 1600, 1700 ते थी वई आहे। ऐं जेको आहे सो अन्न जो मण वरितोसीं पे असां तक़रीबन 1600 रुपया मण, उहो हींअर 2400 रुपया लॻो पियो आहे। हर शइ वधी वई आहे। 2 मण जो जानवर तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में हींअर 75-80 हज़ार में।
पीढ़ी वारनि सां इहो आहे त थोरो रस्तो ठाहिनि ऐं थोरियूं सहूलियतूं ॾियनि। हिकिड़ो त टैक्स इलाही आहे, 4000 रुपए जी पर्ची आहे, टैक्स तमामु घणो आहे। पर वरी इंतिज़ामिया बि थोरो हाणे जेको बरसाति में इंतिज़ाम सफ़ा घटि थी वियो आहे, तंबू किरी विया आहिनि, पाणी कोन थो अचे, रस्तो कोन्हे को। रस्तो अगरि मंडी वारा ठाहींदा माण्हू अंदरि ईंदा न, रस्तो न हूंदो माण्हू किथां ईंदा। असांजी इहो ई आहे त रस्ता ठाहिया वञनि, ट्रैक्टर सां ब्लेड हणी उन्हनि जो रस्तो बस्तो आज़ादु कयो वञे त माण्हू अंदरि अचनि ऐं ख़रीदारी कनि। ख़रीदार ऐं वापारियुनि खे ॿुधो। कैमरामैन टीम सां गॾु मां आहियां मोहम्मद फारूक सुमरो। MNN TV News।